पोरियतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। शहदाद कोर्ट में मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध तामीरात लेबर यूनियन पारां हथनि में बैनर ऐं ॻाढ़ा झंडा खणी नादर अली मक्सी, सूबेदार कारोड़ो, शाहिद खटियाण ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी कोटू मोटू चौक ते जलसो कयो वियो। ट्रेड यूनियन तरफ़ां लेबर हॉल खां हथनि में बैनर खणी उर्स पंडराणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। कंदकोट में पीपुल्स लेबर ब्यूरो तरफ़ां मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पीपुल्स ब्यूरो तरफ़ां गुलाम रसूल मीराणी, ख़ादिम हुसैन मोहम्मदानी, अब्दुल मालिक गाही, ज़ुल्फ़कार शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में कार स्टैंड खां सिटीज़न क्लब ताईं रैली कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। ॾहरकी में वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पारां शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ एडवोकेट जमशेद अहमद महर, रईस फ़तह मोहम्मद लखण, रिज़वान भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिं में सवे पोरियतुनि शिरकत कई। मीरो खान में दोस्त मज़दूर फेडरेशन तरफ़ां पोरियतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते जमील भट्टी, बशीर दीनारी, माशूक दीनारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में अर्ज़ी भुट्टो चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शाहपुर झानिया में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अलनूर शुगर मिल में वर्कर्स यूनियन अॻवाणनि ताज मोहम्मद ॾाहिरी, ताहिर महमूद भट्टी, ज़ुल्फ़कार ॾाहिरी, साले बुर्दी, सईद नवाज़ जट जी अॻवाणी में मज़दूरनि हथनि में बैनर खणी शुगर मिल जे मुख्य गेट खां वर्कर्स यूनियन ऑफिस ताईं सलाम रैली कढी। उडेरोलाल में शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते पाकिस्तान रेलवे जे लोअर स्केल जे मुलाज़िमनि अब्दुल हक ख़ासखेली, अली नवाज़ ख़ासखेली, शाहनवाज़ जसकाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। पोरियतुनि आलमी ॾींहं जे मौक़े ते उजोड़ो वधाइण समेत कम जो वक़्तु 8 कलाक मुक़ररु करण जो मुतालबो कयो।